अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। डोथी सा डोरिन जा जुए सुई न बुधी पासा मथे पाहणे खावड़ी खोड़िन विजा उत वोड़िन जित निहायत नाहका। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। बरख ॾाहे अदीब लेखक ऐं सियासतदान रसूल बशीर पलीजीअ जी सालगिरह जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सावजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब ताबीरनि सां लही सघनि। सिंध जे भाग में अहिड़ा अमुल इंसान बि आया जिन न सिर्फ़ सुजाॻी जा सॾ वर्णाया पर उन्हनि क़ौम खे जाॻायो बि सही। जिन वटि मालूमात जा ख़ज़ाना हुआ, जिन वटि ॻाल्हाइण जो ढंग हो ऐं जिन माण्हुनि राहरू बणिजी रहनुमाई थे कई ऐं हुन रहबरी थे कई। अॼु सिंध जे नामियारे मुफ़कर सियासतदान ऐं अज़ीम इंसान रसूल बशीर पलीजीअ जी सालगिरह मल्हाई पई वञे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां असीं रसूल बशीर पलीजीअ जी सालगिरह जूं संदसि चाहींदड़नि खे वाधायूं ॾियूं था। हूअ जेको सिंध जो भाग बि हो ऐं अमुल इंसान बि हो, हूअ जेको लतीफ़ जो प्रचारक बि हो ऐं धरती जो आवाज़ बि हो। तक़रीरनि ऐं तहरीरनि में हुन इनकलाब जा रस ॾिना ऐं हुन वॾे वाक़े चयो थे शायरी जे ख़्याल खां न जेतो बैत भाया से आयतूं आहिनि इन माना में बि आहे, इन माना में बि आहे। आयतूं मज़हबी माना में बि ऐं सियासी माना में आयतूं आहिनि, कीमिया आहे। हुए त बेजन वटि तूं कीअं जीअ जॾो थे पाण खे ॼण पुछे पियो। सिंधी माण्हू हुए ते वेजन वटि वेज लती वेठो आहे, हुए ते वेजन वटि लती वेज जामिया रुगो दुआ न सेखारे थो मुर्सी उथी बीहण, साबित कदम रहण, दूर ताईं पहचान, मिलिया त मिलंदियास न त घोरी जान जतन था। पंहिंजी ॻाल्हि ते उथी बीहण, साबित करण, तूड़ पुॼाइण, ताणी न मथे तूड़ ओरे कन्ना सरो ताण तोड़ ॾे तोड़ीनि हिकिड़ा अज़ीम मक़सद खणण, उन्हनि जे पुठियां हलण, दूर करण, आख़िरी दम ताईं हलण ऐं ईअं न चवण त मूंसां ज़ुल्म थियो। हू शेर तव्हांखे पढ़ी ॿुधाइनि, पणीअ तां न पढ़े जो उमिरि सभु ईअं करे, जे इन जदोजहद जी क़ीमत एॾी ॻरी आहे जो सॼी ज़िंदगी ताईं वक़फ़ कयो। तव्हां 3-4 साल ॾिना, अखियुनि में पटको घोड़ा ॾियां भुरजी हलियो न पणीअ बि बराबरि न आयो अमी जे उमिरि सॼी पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजे आवाम जे वास्ते जदोजहद करियो। तव्हांजी ज़िंदगी हुनजे पेरनि जे पणीअ जे बराबरि बि न आहे। जे सॼी ज़िंदगी वक़फ़ करियो त बि वाट में भाड़िया थी भॼी विया, उहा त ॻाल्हि जुदा, पर जे आख़िरी दम ताईं लड़ो तब अव्हां जे औलाद खे न खपे त चए त असांजे माण्हूअ वॾी कुर्बानी कई। न पणीअ तां न पढ़े जो उमिरि सभु ईअं करे। रसूल बशीर पलीजो मुफ़कर ॾाहो ऐं उहो सियासतदान हो जंहिं क़ौम जी रहनुमाई कई ऐं क़ौम खे गज़बे ॾिना। हू जॾहिं वफ़ात करे वियो हो त सिंध ईअं महसूसु कयो ॼण सिंध पंहिंजे हिकु वॾे तरफ़दार ऐं सगारे वकील खां महरूम थी वई हुजे। हुन हर फोरम ते सिंध ऐं सिंधी मज़लूम अवाम जो केस वेढ़ियो। शाह लतीफ़ जो शारह आमरण सां मुहाॾो अटकाईंदड़ सियासतदान, मुहक़िक़, लेखक ऐं मज़हमती किरदारु रसूल बशीर पलीजो 88 वरनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो हो। कालाबाग डैम समेत सिंध जे अहम मसइलनि ते तारीख़ी जदोजहद जे हवाले सां रसूल बशीर पलीजे खे अॼु बि सिंध यादि करे थी। मुल्क जे सभिनी सूबनि जी भेट में सिंध में सियासी शऊर घणो वधियल ऐं उभरियल रहियो आहे, जंहिंजो सबबु अवाम जे हर ॾोखी सियासतदान जी जाखोड़ जागरता ऐं अमल जे मैदान में रही कुर्बानियूं ॾियणु आहे।
अहिड़नि सियासतदाननि सभ खां पहिरीं पंहिंजे घर भातियुनि न्याणियुनि खे जदोजहद जे मैदान में आंदो। उहो वेसाह कराइण लाइ त क़ुर्बानियूं वठबियूं न आहिनि, क़ुर्बानियूं ॾिनियूं बि वेंदियूं आहिनि। पलिजो साहिब को हादसाती अॻुवान न पर जदोजहद जे सॼे अमल मां गुज़री निखरी निर्वार थियल नेता हो। रसूल बख्श पलिजे जी सियासी जदोजहद त अॻु जी आहे, पर रुगो अवामी तहरीक जे ठहण खां पोइ वारो अरसो ई सारिजे त उहो बि अध सदी ते फहिलियल आहे। अवामी तरफ़दारीअ जी अध सदी को मामूली अरसो त न आहे। उन अध सदी में हूअ पहिरीं चूंडियल वज़ीर अज़म जे दौर में जेल भोगण खां वठी मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेल में रहियो। हूअ कोट लखपत जो क़ैदी बि रहियो। वन यूनिट ख़िलाफ़ जदोजहद, वोटर लिस्टूं सिंधी में छपायो, नीलाम बंदि करियो, तहरीक 4 मार्च जदोजहद, ग्रेटर थल केनाल ऐं कालाबाग डैम ख़िलाफ़ शानदार जदोजहद जी जॾहिं तारीख़ लिखी वेंदी त उहा रसूल बख्श पलिजे जे ज़िक्र ऐं शानदार जदोजहद जे मुतबर हवाले खां सवाइ अणपूरी रहंदी। रसूल बख्श पलिजे खे इहो एज़ाज़ हासिल आहे त हुन सिंध खे औरतुनि जी सगारी नज़रियाती तनज़ीम ॾिनी, औरतुनि खे जदोजहद जे मैदान में आंदो। हुन आख़िर ताईं सुहाए जी सोभ वारी उमेद मां वेसाह न वञायो। हुन जो उहो पैगाम हो त पिरह एतिरी परे न आहे। जॾहिं सिंध जे तरक़ी पसंद अदब, फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते रुजत पसंदनि जी यलगार थी त रसूल बख्श पलिजे अदब जे मुहड़ वारे मोर्चे तां फ़िक्री वेड़ कई ऐं अंधा ऊंधा वेज ऐं ॿिया किताब लिखी सरवाणी वारो किरदारु अदा कयो। हूअ तरक़ी पसंद अदब, नज़रिये ऐं फ़िक्र जो मुहाफ़िज़ ऐं मज़ाहिमतकार रहियो। हुन ते अवाम जी तरफ़दारी वारे ॾोह में ताज़ीरूं लॻियूं, पर हुन पंध में किथे बि विरची न वेठो। ज़िले ठठे जे जुंगशाही वारे इलाइक़े में 20 जनवरी 1930 ते अली मुहम्मद पलिजे जे घर में जन्म वठंदड़ रसूल बख्श पलिजे शुराती तालीम त मक़ामी मुला मकतब मदरसे, सेकेंडरी तालीम ठठे हाई स्कूल ऐं सिंध मदरसतुल इस्लाम कराची मां हासिल कई। उन खां पोइ मुस्लिम लॉ कॉलेज कराची मां क़ानून जी डिग्री हासिल कयाई। संदसि शुमार मुल्क जे वॾनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे नामियरनि वकीलनि में थींदो हो। रसूल बख्श पलिजो घण रुखियल सलाहियतुनि जो मालिक हो। खेसि अदब, समाज, सियासत, तारीख़, समाजी साइंस ऐं जदलियात जे इल्मनि जी वॾी ॼाण हुई। उन हवाले सां हू हिकु फ़र्द बजाए इदारे जी हैसियत रखंदो हो। रसूल बख्श पलिजो सिंध जी सियासत जो मुतहरिक किरदारु रहियो। वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक में हुन सिंधी अदीबनि ऐं सिंधी अदबी संगत सां गॾु सियासी मैदान में GM सैयद, हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी सां गॾिजी सरगर्मी सां हिसो वरितो। जॾहिं 1968 में GM सैयद अयूबी मार्शला दौरान हिकु वॾे अरसे जी नज़रबंदी खां पोइ आज़ादु थी सियासत खां किनारा कशी जो ऐलान कयो ऐं बज़्म सूफ़िया सिंध क़ाइमु कई त GM सैयद उन तनज़ीम जो सदर ऐं रसूल बख्श पलिजो सेक्रेटरी बणियो। उन प्लेटफार्म तां सिंध जे मुख़्तलिफ़ दरगाहनि ते GM सैयद ख़ुतबा ॾेई सिंधी क़ौम जो जदीद तस्वर पेश कयो। उन जदोजहद में इब्राहिम जोए, शेख अयाज़ ऐं रसूल बख्श पलिजे अहम किरदारु अदा कयो। वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक दौरान साईं GM सैयद 1969 में हाला में कन्वेंशन कोठाए सिंध मुतहदा मुहाज़ जो बुनियादु विधो, जंहिंमें वन यूनिट ठाहींदड़ ॿई मुख्य किरदार मोहम्मद अयूब खोड़ो ऐं पीर अली मुहम्मद शाह राशिदी बि शामिल हुआ। सभिनी गॾिजी वन यूनिट जी मुखालफ़त कई हुई। उन बुनियाद ते बाद में GM सैयद अवामी लीग जे सरबराह खे सिंध घुराए वन यूनिट जी मुखालफ़त कराई हुई ऐं ईअं सिंध जे सियासतदाननि ऐं अदीबनि जे कोशिशनि सां 1 जुलाई 1970 ते वन यूनिट जो ख़ात्मो थियो। मोहम्मद अयूब खोड़े ऐं पीर अली मुहम्मद राशिदी जे सिंध मुतहदा मुहाज़ में शमूलियत ते कुझु नौजवाननि खे इख़्तिलाफ़ हुआ ऐं पलिजे साहिब जा बि सैयद सां इख़्तिलाफ़ थिया। उन बाद हुन पंहिंजी सियासी वाट धार मुंतख़िब कई। हिकु नई पार्टी अवामी तहरीक जो बुनियादु 1970 में हैदराबाद में विधाई। उन जो पहिरियों सदर एडवोकेट हफ़ीज़ कुरैशी ऐं जनरल सेक्रेटरी रसूल बख्श पलिजो थिया। ॿियनि मेंबरनि में फ़ाज़िल राहू, सैयद आलिम शाह, सरदार मोहम्मद ख़ान मगसी, यूसुफ केड़ानो, कासिम पत्थर, शेर खान लुंड, काज़ी गफ़ार, वारह वारो, गुलसन केड़ानो, रशीद भट्टी ऐं ॿिया शामिल हुआ। अवामी तहरीक जे मुख्य कारनामनि में वोटर लिस्टूं सिंधी में लिखाइण लाइ जा खोड़णु, सरकारी ज़मीन जी नीलामी बंदि कराइण लाइ जदोजहद करणु, सिंधी ॿोली कन्वेंशन कोठाइणु, मज़दूरनि ऐं हारियुनि जूं कॉन्फ्रेंसूं सॾाइणु,
MRD तहरीक में सरगर्मी सां हिसो वठणु, कालाबाग डैम ऐं थल कैनाल ख़िलाफ़ जदोजहद सां गॾु कॉन्फ्रेंस कोठाइणु, दहशतगर्दी ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस कोठाइणु, वॾेरनि जे ख़ानगी जेलुनि खे ख़तमु करणु, तोड़े कारोबारी जरगा सिस्टम ख़तमु करण लाइ जदोजहद करणु। 1992 में सखर खां कराची ताईं, 2001 में भिटशाह खां कराची ताईं, 2005 में सखर खां कराची ताईं ऐं 2009 में कंधकोट खां कराची ताईं कामयाब लांग मार्च करण, चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी जी बहाली वारी जदोजहद में हिसो वठणु शामिल रहिया। रसूल बख्श पली जे अवामी तहरीक जे क़याम सां गॾु 1970 में तहरीक रिसालो बि शुरू करायो, जंहिंजो पहिरियों एडिटर क़ासिम पत्थर ऐं सैयद आलिम शाह हुआ। हीउ रिसालो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बंदिश पवण जे बावजूदु निकिरंदो रहियो। पली जे साहिब अवामी तहरीक जो मुख़्तलिफ़ ज़ैली तनज़ीमूं बि क़ाइमु करायूं, जिन में हारी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, सिंधी मज़दूर तहरीक, सुजागबार तहरीक, सिंधियाणी तहरीक, सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक ऐं ॿियूं शामिल हुयूं। पली जे साहिब अवामी तहरीक जे प्लेटफार्म तां जदोजहद करण सां गॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि इतिहादनि में बि शामिल रही जदोजहद कई। रसूल बख्श पली जो बहितरीनु लेखारी पिणु हो। हुन केतिरा ई किताब लिखिया, जिन मां अंधा ऊंधा वेज, सुबुह थींदो, धराड़नि जा धक, जिन जूनागढ़ जलायो, संदी ज़ात हजन, पसीअ ॻाढ़ा ॻल, वेहण मूं न विड़ाव, अव्हां जे पुॼाणा, कोट लखपत जो क़ैदी, वॻ कीअं विसरियाई, सियासी अदब, हरण हठीला बीठा सोचनि ऐं ॿिया शामिल हुआ। रसूल बख्श पलीजे जी पहिरीं घरवारी पली जे ख़ानदान मां हुई, जॾहिं त ॿी घरवारी कश्मीरन, टीं घरवारी नामियारी फ़नकारा ज़रीना बलोच हुई। चौथीं शादी हुन नामियारी कहाणीकारा नसीम थेबो सां कई। संदसि औलाद में अयाज़ लतीफ़ पली जो सियासत सां लाॻापियल हुअण सां गॾोगॾु नामियारो वकील पिणु आहे। रसूल बख्श पली जे 7 जून 2018 ते हमेशह लाइ अखियूं पुरे छॾियूं। खेसि अबाणी ॻोठ में मिठी माउ हवाले कयो वियो। संदसि कयल सियासी सफ़र, जदोजहद, तारीरूं ऐं तक़रीरूं अॼु बि सिंध जे माण्हुनि जी रहनुमाई कनि थियूं। जिस्मानी भी औरत वधीक आहे, जेतिरी ताक़त बर्दाश्त करे औरत मार मुर्च करे थी, मर्द न करे सघंदो। जिस्मानी तरह औरत ताक़तवर आहे। तंहिं करे हिन दौर जो वॾे में वॾो चैलेंज आहे। हीअ को ख़ैर जी ॻाल्हि न आहे का महिरबानी त पाण औरतुनि पिया कनि पिया वेचारियूं, हीअ वेचारी ॻाल्हि न आहे, हीअ डॉक्टरी जो सुवालु आहे। क़ौम उहा विढ़ी न सघंदी जंहिं जूं औरतूं ग़ुलाम हूंदियूं, ज़लील थींदियूं, थुॾा पियूं खाईंदियूं, शादियूं उन जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु थींदियूं, उहा क़ौम बीह सघंदी कान। हिंदुस्तान ग़ुलाम छो आहे? 1000 साल ग़ुलाम रहियो आहे। चाहे औरत खे सती लकड़ी, मर्द सो खोबलो मरी वियो, तंहिं करे हीअ पाण हिन खे बि साड़ियो। नतीजो इहो तव्हां वेठा 1000 साल हाणे मसो थिया आहिनि। असां वटि बि त आहे, शादियूं नथा करायूं, क़ुरान सां शादी थी वई, औरत सां केॾो ज़ुल्म थिए थो, सिर्फ़ु इन जे करे त भई मिल्कियत जो हिसो ॾियणो पवंदो या ईअं थियणो पवंदो। ज़ुल्म औरत सां न आहे, समाज सां आहे, सिंधी क़ौम सां आहे। ऐं जेको चवनि था होशियारी में फलाण में, जेके माहिर जेके मायूं औरतूं थियूं आहिनि, जेके साइंसदान थियूं आहिनि, जेके हलियूं आहिनि, फ्लोरेंस नाइटिंगेल, तव्हांखे मुक़ियाद ॾिसो, तव्हां औरतुनि खे उहो मुक़ियाद ॾिसो। हीअ जेका इंग्लैंड जी हुई माई मुसीबतुनि जेका वज़ीर ख़ालिद जंहिं अर्जेंटाइना में लड़ाई कई हुई ऐं उनखे शिकस्त ॾिनी हुई, माइयुनि खे भला हक़ ॾेई ॾिसो, ख़बर पए घणी में सवा मार्गरेट थैचर, उन सां मुक़ाबिलो करियो भला। हे मायूं जेके वेठियूं आहिनि, हे इनकलाब जेके आंदा आहिनि, तंहिंमें मायूं आहिनि पुठियां सभु। लिखोलॉन केरु हुई, वियतनाम में केरु हुआ, हे लड़ायूं कयूं आहिनि, सिधे औरतुनि कयूं आहिनि। मायूं ख़तरनाक, तव्हां पढ़ियो हूंदो, वियतनाम में जनरलनि लिखियो आहे त जॾहिं डिघनि वारनि वारी फ़ौज मैदान में अचे थी त वॾा जरनेल ॾकियो वञनि था उन साम्हूं। इहो कौल आहे, डिघनि वारनि वारी फ़ौज आई, टपड़ पूरा। मायूं जिते विढ़ंदियूं, तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको आहे अमेज़ान, हिते औरतुनि जी शहनशाहत हुई। ऐं की हवाई ख़बरूं कोन पियो करियां, किताब रखियो आहे, हिते मिलियो ब्राज़ील में औरतुनि जी फ़ौज लड़ाई कंदा हुआ, पोइ पहुची न सघंदा, पोइ हेडक्वाटर ते इतला मोकिलींदा हुआ, उतां 10-15 मायूं ईंदियूं हुयूं, CH कमान कंदियूं हुयूं, अॻियां जेके बुज़दिल हूंदा उनखे उते मारे छॾंदियूं हुयूं। अंग्रेज़नि लिखियो आहे, दास्तान लिखियल आहिनि त लड़ाई जे फन जूं माहिर हुयूं, शहनशाहत उन्हनि जी हुई।
ताज़ो 1857 में हींअर कल्ह 1857 में अंग्रेज़नि लिखियो आहे त ख़तरनाक तरीन फ़ौज उहा हुई जंहिं सिपाहियुनि जी अॻुवाणी औरतुनि पे कई, बेरहम हुयूं, जेको भॻो थिए त इहो सिसी कलम ते कयो। इन्हनि जहिड़ी ख़ौफ़नाक फ़ौज बि थी कान्हे। हींअर बि तव्हां औरतुनि खे भला छॾे ॾिसो, ज़हनी ऐं जिस्मानी ॿिन्ही तरह सां ॿिन्ही मज़बूत तरह आहे। सां बिल्कुलु तव्हां औरतुनि खे हक़ ॾेई त ॾिसो, औरतुनि खे विड़ी त ॾिसो। चऊं भला हीअ कालाबाग डैम कंहिं ठाहियो आहे? औरतुनि ठाहियो आहे। हे मर्द त खोदड़ा इहे वेठा ॾह करे विकिणी वेठा हुआ, ऐं ॾंद करे वेठा हुआ। हे जेके सखर खां पंधि पिया आहियूं बुखनि में, तव्हांखे ख़बर आहे असांजे हिकिड़े मोहतरम दोस्त, मुंहिंजो दोस्त हो, चीफ मिनिस्टर हो, तंहिं माईअनि ते हमिलो करायो धाड़ेलनि जो, ऐं माईअनि उन्हनि खे गोलियूं हणी भॼायो हो। या असां लिखी ॻाल्हि कान्हे, वेठनि भला इहे पहलवान त पाण खे ॾीनि न, माईअनि जे साम्हूं अचनि, ख़बर पवनि। हीअ त कहाणी आहे बेवकूफ़ जी, जाल ते ॻाल्हि, औरत जे साम्हूं केरु बीहंदो? औरत में जेका जुरत आहे, हिननि जे अंदरि एटम बम आहे, लखनि सालनि जो हिननि ते ज़ुल्म थियल आहे। तंहिं करे हिननि में मुदाफ़ियती साइंटिफिकली कुवत मर्द जे मुक़ाबले में लख दफ़ा वधीक आहे। हिन धरती में छा शइ पियो आहे? टामू पियो आहे न, लोह पियो आहे न, एटम में पियो आहे न, ज़ार त कोन थियो आहे न, तेल कोन थियो आहे न। औरत में बि ईअं लिकियल आहिनि कुवतूं, ॿाहिरि निकिरण ॾियोसि पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त घणे में सौ आहे। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में बरख लेखक सियासतदान रसूल बख्श पलीजी जी सालगिरह ते ख़ासि प्रोग्राम पेश कयो पियो वञे। ख़ासि प्रोग्राम साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं भेटाउनि जा गुलाब आछींदा आहियूं उन्हनि अमल किरदारनि खे जेके सदाईं पंहिंजी धरती लाइ जाखोड़ींदा रहिया आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। रसूल बख्श पली जे 29 अक्टूबर 1987 ते सामारे में जशन लतीफ़ जे प्रोग्राम खे ख़िताब कंदे चयो हो त साइम सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार, आलिम सब आबाद करी। इहो आहे लतीफ़ जो पैगाम। अॼु आऊं ॿ टे ॻाल्हियूं रुॻो हिन हवाले सां कंदुसि त हीउ जो असांजे टंगनि में ज़ंजीर पिया आहिनि। मियाँ सिंध जी सियासत करियो, सिंध में वेही सिंध जी ॿेड़ी ॿोड़ियो त ठीकु आहे, पर जे लंडन वञो, अमेरिका वञो, रूस वञो, हिंदुस्तान वञो, केॾांहुं बि वञो, सो ॼण को कमु आहे ई कोन। हिते वेही जासूसियूं करियो, दलालियूं करियो, थाणे ते वञो, माण्हू ॿधायो, माण्हू उल्टा लटकायो, उहा सिंध जी ख़िदमत थी। ऐं लतीफ़ जे हवाले सां रुॻो इहा ॻाल्हि कंदुसि त लतीफ़ छा थो चवे। हिते वेठा हुजो घर में या कुझु सिंध खां ॿाहिरि बि बीहो, मुर्शद आहे पंहिंजो, लतीफ़ हादी आहे, सिपह सालार आहे पोरित अवाम जो। उहो छा थो चवे? चए थो घर में वेठा हुजो, सामारे खां ॿाहिरि छो निकिता आहियो, मिरपुर ख़ासि में मतां वञो, या चए थो त कुझु पर भरो चुरो ॿाहिरि। लतीफ़ साईं चए थो त ॾुथ घणा ई कनि, ॾुथ माना पोरियो, मज़दूरी, कोशिश, जदोजहद। ॾुथ घणा ई कनि उन उराहे ॾेह जो, संदा खाहोड़ियनि परे सुजनि पेचरा। घर में न वेहो, ॿाहिरि निकिरो, लतीफ़ साईं चए थो। ओरियां ई आणिनि मेड़ियो मोलम ख़बरूं, हिते हुते जूं ख़बरूं, सामारो, जुडो, गुदाम, हैदराबाद शहर, कराची। ओरियां ई आणिनि मेड़ियो मोलम ख़बरूं, सातां सुध न ॾियनि जिते वेह वेध करे। लतीफ़ साईं जा महबूब केरु आहिनि? लतीफ़ जा महबूब उहे आहिनि जेके हलनि था, जेके बेचैन आहिनि, जेके फिरनि था, जिन खे सकून कोन्हे, जेके पंहिंजे मक़सद लाइ सरगर्दान, हैरान, परेशान, हलंदड़ रुलंदड़ बयाबाननि, कोह काफ़नि में जेके हलनि था, उहे लतीफ़ जा महबूब आहिनि। उहे ई लतीफ़ जा हीरा आहिनि, उहे ई सुरमा आहिनि लतीफ़ जा। साईं चवे थो, जींसो हरण हुमा सरगर्दां संसार में। नाम्यारे लेखक जामी चांडीअ लिखियो हिकु मुफ़्कर ऐं स्कॉलर तौरु रसूल बख्श पलीजी जहिड़ो वसी मुतालियो रखंदड़ स्कॉलर मूं पंहिंजी ज़िंदगी में सिंध ऐं पाकिस्तान में न ॾिठो। हुनजो मुतालियो न रुॻो वसी
पर तमामु गहरो ऐं घण तरफ़ो बि हो। मां सॼी जमार सिंध ताईं मुल्क जे समूरनि वॾनि दानिश्वरनि मुफ़करनि ऐं अदीबनि सां उथियो वेठो आहियां, पर एॾो वसी ऐं घण तरफ़ो मुतालियो मूंखे पाकिस्तान में ॿियो कंहिं शख़्स जो नथो सुझे। अदब, शाइरी, जंग, तारीख़, इस्लाम, मज़हब ऐं इनकलाबनि जे इल्म जे सिंध ऐं मुल्क में का जहिड़ी इंसाइक्लोपीडिया हो त उहो रसूल बख्श पली जो हो। हू ई हो जंहिं डॉक्टर गुरबख्शाणी, अलामा आया काज़ी ऐं साईं GM सैद जे लतीफ़ ते इब्तिदाई कम खां पोइ लतीफ़ शनासी खे नए फ़िक्र तहत ओज ते रसायो। अफ़सोस जो हूअ उन ते लिखी न सघियो, पर पोइ बि लतीफ़ ते हुन जा सवें लेक्चर ऐं तक़रीरूं रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। लतीफ़ ते तहक़ीक़ कंदड़नि लाइ बुनियादी माख़ज़ तौरु कमु ईंदियूं, जेतोणीकि रसूल बख्श पलीजे जूं इल्मी, अदबी, फ़नी, फ़िक्री, सियासी ऐं शख़्सी सुञाणपूं अनेक आहिनि, पर मां हुन सां पाव सदी ज़िंदगी गॾु गुज़ारण खां पोइ सम्झां थो त हू बुनियादी तौरु हिकु इनकलाबी आहे ऐं अदब, फ़िक्र ऐं सियासत हुन लाइ इनकलाबियत जे इज़हार जा मैदान आहिनि। पलीजे साहिब जी इंसान साज़ी जी सलाहियत बि ग़ैर मामूली आहे। जेतिरा पुख़्ता समझ ऐं अणविरच नज़रियाती कारकुन पलीजे साहिब सिंध में पैदा कया, उनजो मुल्क में ॿियो को मिसाल कोन्हे। अॼु उहे जंहिं बि शोबे में ऐं जिते बि आहिनि, उन्हनि जो किरदारु फ़ख़्रु जोॻो आहे। मूंखे ख़ुशी ऐं फ़ख़्रु आहे त मुंहिंजी ज़िंदगी जा लॻभॻि 25 साल हिन ग़ैर मामूली इंसान जी सोबत में गुज़रिया ऐं जेका सम्झ, शऊर ऐं इल्म ते मूंखे साईं जोए साहिब ऐं पलीजे साहिब जी सोबत में मिली, उहा शायदि दुनिया जी कंहिं बि यूनिवर्सिटी मां न मिली। हुन सां गॾु हज़ारें सफ़र ऐं अणगणियूं रिहाणियूं ऐं बहस मुल्ह ज़िंदगी जो वॾो सरमायो आहिनि। सियासी लाहा चाढ़ा ऐं फ़िक्री इख़्तिलाफ़ ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं असांजे विच में बि रहिया, पर 1986 में जेको दिली सुबंध हुन सां जुड़ियो हो, उहो संदसि ज़िंदगी जे आख़िरी पल ताईं साणुसि क़ाइमु रहियो। आख़िरी भेरो इस्पताल वञण खां चंद ॾींहं अॻु हू दोस्त साण करे हमेशह जीअं ओचितो मूंसां मिलण लाइ घर अची साड़ियो। मां उते न हुअसि त वरी उतां सिधो मुंहिंजी ऑफ़िस आयो। उते बि मां न हुअसि त नियापो छॾे वियो। हू अजीब माण्हू हो। हुनजो मोहबतनि ऐं हुजतनि जो पंहिंजो अंदाज़ हो। लतीफ़ अहिड़नि माण्हुनि लाइ चयो आहे त कॾहिं ताकियूं ॾियनि, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं ताकियूं ॾियनि, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं अचण न लहां, कॾहिं कोठियो नियनि, कॾहिं सिकां सॾ खे, कॾहिं ॻुझां दर ॻरियुनि। अहिड़ा ई आहिनि साहिब मुंहिंजा सुप्रीम। नाम्यारे साफ़ी इसाक मंगरे रसूल बख्श पलीजे बाबति लिखियो हो। रसूल बख्श पलीजो जेॾो वॾो मुदबर ऐं आला पाए जो सियासतदान हो, ओतिरो ई वरी सादियूं सुदियूं ॻाल्हियूं करण जो बि वॾो ॾांव रखंदड़ हो। असां संसद जिते कई सियासी मामलनि ते तक़रीरूं ऐं लेक्चर ॿुधा, उते वरी साणुसि कयल कचहरियुनि में अहिड़ियूं सादियूं सुदियूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं जेके मूंखे वधीक वणंदड़ लॻियूं हुयूं। सिंध जे लाड़ वारे पथरीले पट मां जनम वठंदड़ रसूल बख्श पलीजो पंहिंजे ॻोठ जे ॿिनि ॿारनि वांगुरु ख़्वाहिश हुजण बावजूदि जुंगशाही स्टेशन ते लस्सी इन करे विकिणी न सघियो जो जिस्मानी तौरु कमज़ोर हुजण सबबि लस्सी वारी चाॾी खणी न सघंदो हो। हुन ॿुधायो हो त आउं पंहिंजी अम्मा जो लाॾो पुटु हुअसि। अम्मा जे ढॻियनि जो खीरु विकिणण आउं वेंदो हुअसि, पर मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी हुई त आउं लस्सी जी चाॾी मथे ते खणी स्टेशन ते लस्सी विकिणण वञा, पर चाॾी जो भार आउं पंहिंजे मथे न पए खणी सघियसि। रसूल बख्श पलीजो वटि हर ॻाल्हि जो मिसाल मक़ामी ऐं गहरो हूंदो हो। हिकु भेरे पलीजे साहिब खां संदसि सुठी सिंधी ॻाल्हाइण जो सबबु पुछियमि। चयाईं आउं बाबा जी भेट में माउ जे वेझो हुअसि, उन करे माउ पुटु रहियो आहियां। नंढे हूंदे सॼो ॾींहुं अम्मा सां गॾु हूंदो हुअसि। अम्मा सां पाड़े जूं औरतूं कचहरी ते ईंदियूं हुयूं। पाड़े जूं मायूं ऐं अम्मा पाण में पियूं कचहरी कंदियूं हुयूं ऐं आउं उन्हनि जे भर में वेही उन्हनि जूं कयल ॻाल्हियूं पने ते पियो लिखंदो हुअसि। पोइ जॾहिं पाड़े जूं मायूं हलियूं वेंदियूं हुयूं त उन्हनि जूं कयल ॻाल्हियूं अम्मा खे पढ़ी ॿुधाईंदुसि। अम्मा चवंदी हुई त मुआ तूं त असांजे मथां शायदि थियो बीठो आहीं, और तूं निज ॿोली जूं रखवाल हूंदियूं आहिनि, उन करे मूं निज ॿोली अम्मा ऐं पाड़े जे औरतुनि खां सिखी। रसूल बख्श पलीजो वॾो मुदबर ऐं संजीदा सियासतदान हो। हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस हुजे या कंहिं प्रोग्राम में कयल तक़रीर हुजे, पर ॻाल्हि खे तमामु घणी ख़बरदारी सां ॿुधणो पवंदो हो। ॻाल्हाइण दौरान कंहिं बि लम्हे तन्ज़ ऐं मज़ाह जो अंदाज़ इख़्तियार करे वेंदो हो। उन मज़ाही अंदाज़ में अहम नोए जूं ॻाल्हियूं पंहिंजे मुखालफ़नि बाबति बि चई वेंदो हो।
उहो दौर जाम सादिक जे वॾ वज़ारत वारो हो। पाणी जे 1991 वारे ठाह ते ऋण भरियल हो। उन दौरान जाम सादिक अली बाबति पुछल हिकु साफ़ी जे सवाल जो जवाबु ॾींदे परिजे साहिब चयो त जाम सादिक अली ज़बरदस्त माण्हू आहे। हुन सिंध खे गुलो गुलज़ार करे छॾियो आहे। सिंध हुन जा थोरा कॾहिं लाहे नथी सघे। हू वॾो सखी मुड़ुसु दोस्तनि जो दोस्त, हुनजी कहिड़ी ॻाल्हि कजे। साफ़ी पलिजे साहिब जी तनज़िया ऐं टोक वारे जुमिलेबाज़ी खे सम्झण बदिरां ईअं जो ईअं ॻाल्हियूं रिपोर्ट करे छॾियूं हुयूं। कुझु सालनि खां हुनजे ज़हन ते इहा ॻाल्हि ईअं टिक ॿधी बीही रही जीअं फ़ोने वारे रिकार्ड जी सुईअ फासी पई हुजे। हिकु भेरे पाण चयो हुअईं त ज़ाहिदा मूंखे चवे थी तुंहिंजी सुई पंहिंजे ॻोठ में फासी पई आहे, ॿाहिरि ई नथी निकिरे। सियासी या अदबी प्रोग्राम हुजे, हू तक़रीर उतां शुरू कंदो हो। मूंखे पंहिंजे ॻोठ जे चङे मुड़ुसु सॾायो ऐं पुछो त माण्हुनि खां ॿुधो अथमि, पर मूंखे एतबार नथो अचे। तूं चङनि जो औलाद आहीं, तंहिं करे ईअं नथो करे सघीं, पर चयमि पुछी ॾिसां। पोइ पुछाईं त मस्जिद जो मौलवी चवे थो त क़ुर पढ़ंदड़ छोकिरियुनि खे तूं वरी सिंधी पियो पढ़ाईं। मूं चयसि त हा, इहा ॻाल्हि सही आहे। चयाईं पोइ उहे छोकिरियूं ख़त लिखंदियूं ऐं घरां हलियूं वेंदियूं। मूं चयोमांसि त जेके वियूं उहे अलाह खे परतियूं, जेके बचियूं उहे पंहिंजूं। हू ॿुधाईंदो हो त मूं औरतुनि जी सुजाॻी जो कमु पंहिंजे घर मां शुरू कयो हो, जंहिंमें सभ खां अॻु पंहिंजी भेण जी शादी बाबति एतिराज़ु वारियो हुअमि त उनजी शादी उते थींदी जिते हू चाहींदी। हुन ॿुधायो हो त जॾहिं सिंध जी न्याणी मूंखे अबे जो दर्जो ॾेई पंहिंजा मसइला ॿुधाईंदी आहे त मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे त उन न्याणी जो मसइलो हल करियां। पोइ उहो मसइलो उन न्याणी जो न पर मुंहिंजो थी वेंदो आहे। सिंध जी औरत जो सभ खां वॾे में वॾो मसइलो पसंदि जी शादी करणु आहे, जेको हक़ मूं पंहिंजे धीअरनि समेत सॼी सिंध जे न्याणियुनि खे ॾियारियो आहे। जॾहिं बि का छोकिरी अहिड़ो मसइलो खणी आई आहे त उहो मसइलो हुनजो मसइलो न रहियो आहे, उहो पोइ मुंहिंजो मसइलो हूंदो आहे। जॾहिं मूंखे का न्याणी अबो पली जो चवंदी आहे त मूंखे उन ते फ़ख़्रु थींदो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में रसूल बख्श पलिजे जी यादि में ख़ासि प्रोग्राम पेश कयो पियो वञे। बरख ॾाहे सियासतदान रसूल बख्श पलिजे जो अॼु जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। ख़ूबसूरत लेखक इस्माइल ख़ासकली लिखे थो, के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरती जे सीने ते अहिड़ी गहरी चीख थियनि था, जा हर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। दुनिया जी तारीख़ खे को गैर मामूली अॻवान, सियासतदान, ॾाहो, आलिम, अदीब, फ़नकार, साइंसदान ऐं फ़लसफ़ी अॻिते वधाईंदो रहे थो, उनजी रफ़्तार खे तेज़ करे थो। दुनिया जूं मरूज़ी हालतूं अहिड़नि माण्हुनि खे पैदा कनि थियूं जेके तारीख़ जो रुख़ तब्दील कनि था, इनकलाब आणनि था। उन्हनि माण्हुनि मां सिंध धरती जो हिकु बेबहा ऐं यगानो इंसानु सिंधी गिची में पियल हिकु नव लखी हार असांजो अज़ीम क़ाइद ऐं रहबर रसूल बख्श पलिजो पिणु आहे। संदसि शख़्सियत घण पासाई हुई। पाण क़ानूनदान, अदीब, मुफ़कर, आर्टिस्ट, आलिम, समाजी अॻवान, इनकलाबी अॻवान ऐं कारकुन हो। लतीफ़ अहिड़नि माण्हुनि लाइ चयो आहे त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार, जीअ सभु जीअसीं दर्शन धारूं धार, प्रेम तुंहिंजा पार, कहिड़ा जी कहिड़ा चवां। रसूल बख्श पलिजे साहिब खे असां खां जुदा थिए तोड़ जो हाणे केतिरा ई साल गुज़री चुका। संदसि जुदाई ते मुल्क जे ॿियनि माण्हुनि बि छा छा न लिखियो। भेटाउनि जा गुलाब बि छा, पर हक़ीक़त इहा आहे त हूअ विसारण जे बावजूदि कॾहिं बि विसरी न सघियो। रसूल बख्श पलिजे बाबति वसतुल्ला ख़ान लिखियो, MRD तहरीक दरअसल राहू ऐं पलिजो जी नज़रियाती लेबार्ट्री में तयारु थींदड़ मज़ाहमती प्रोडक्शन जी पहिरीं फील्ड टेस्ट हुई। मूंखे बर्तानिया जी अख़बार गार्जियन में शाया थियल तजियो यादि आहे, जंहिंजो लबे लुबाब ही हो त जनरल ज़िया जी हुकूमत जे लाइ ख़तरो पीपल्स पार्टी न पर अवामी तहरीक आहे। पलिजो साहिब सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात तक़रीबन संदसि फ़ौत थियण खां 2 महीना पहिरीं कराची में थी। कमज़ोरी तमामु घणी हुई। पंहिंजो पाण खां सवाल कयाई, छा आउं नाकाम थियो आहियां? पोइ पाण ई जवाबु ॾिनाई, छा कामयाबी मंज़िल ताईं पहुचणु आहे या सफ़र जे दौरान वेहण बदिरां सफ़र खे जारी रखण में आहे? जेकॾहिं कामयाबी मंज़िल हासिल करण में आहे त शायदि आउं नाकाम आहियां, पर जेकॾहिं जदोजहद जारी रखणु आहे
त मूंखां वधीक ॿियो केर बि कामयाबु न आहे। मूंखे यकीन आहे त मुंहिंजे पोयां को न को हलंदो रहंदो, थी सघे थो उहे मूंखां बहितर हुजनि। रूह चवे थो त अञा न वञिजे, कमु घणो रहियल आहे। जिस्म चवे थो त तोखे हिकिड़ी डिघी निंड जी ज़रूरत आहे। हाणे ॾिसूं त उन्हनि मां केरु खटे थो। 7 जून ते परिजो साहिब जो जिस्म खटी वियो। रूह कंहिं ॿिए जिस्म जी तलाश में आहे। इब्राहिम कोंभर लिखियो हो त रसूल बशीर परिजो जी तदफ़ीन इनक़लाबी गीतनि जी गूंज में ऐं सनफ़ी इम्तियाज़ खां मथां अंदाज़ में थी हुए। उनजो मिसाल ॾेढ ॿिनि सदियुनि में सिंध पाकिस्तान एशिया त छॾियो, पर दुनिया में किथे बि नथो मिले। औरतूं पंहिंजे सियासी रहनुमा जो जनाज़ो पंहिंजे कुल्हनि ते खणी गीत ॻाए, नारा हणी, ॾुख खे हौसले में, जुदाई खे विलविले में तब्दील करे हली रहियूं हुयूं। रसूल बशीर परिजो जी तदफ़ीन जे उन अंदाज़ खे सिंध में हिकु वॾी तब्दीली जी अलामत सम्झो वञे थो। परिजो साहिब जे सियासी नाकामियुनि खे ॻणण वारा सॼी उमिरि हिसाब किताब कंदा रहंदा, पर जेको कमु हूअ वेंदे वेंदे करे वियो, उहो कमु उनजे हक़ीक़ी इनक़लाबी रहनुमा हुजण जो वॾे में वॾो दलील आहे। इन ते ई अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन